जय झूलेलाल दोस्तों, माया प्रेम भारतीय स्वागत है तव्हांजो सिंधी सूफ़ी नाइट। जी हाँ दोस्तों, सिंधी सूफ़ी नाइट में तव्हांजो दिल सां मां स्वागत थो कयां। दोस्तों स्पेशली थैंक्स मां अॼु कंदुमि सेणा सिंधी पुणे डॉक्टर पीतांबर पीटर दलवानी ऐं विश्व सिंधी सेवा संगम मां डॉक्टर राजू मनवानी जी खे, छो त उन्हनि मूंखे इलाही इंकरेज कयो कि तूं पंहिंजे सिंधी जेका बि लेजेंड्स आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो शो कर। ऐं उन्हनि मूंखे इलाही सपोर्ट कयो आहे पहिरें खां वठी करे, जॾहिं खां मां इहे शो शुरू कया आहिनि। हिकु पीटर सर ऐं डॉक्टर राजू सर जो मां तहे दिल खां शुक्रिया अदा कंदो आहियां। दोस्तों मां तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदुमि, सभिनि खां पहिरियों मां हिकिड़ी तव्हां खां ॻाल्हि हिकु शेयर कंदुमि त तव्हांखे ख़बर ई हूंदी, सिंधी समाज में जॾहिं बि बीमारी ईंदी हुई, हिकिड़ी बीमारी ईंदी हुई सभिनीनि खे, भई हुनखे कोई चवंदा आहिनि कि चिकन पॉक्स आहे, कंहिंखे कोई अलॻि अलॻि बीमारी चवंदा आहिनि, पाण चवंदा आहियूं माता। त उहो माता जा ओराना जेका ॻाइण वारा हुआ असांजा प्यारा प्यारा आज़ाद सूफ़ी सर, अञा बि जंहिंखे माता निकिरंदी आहे त उहो कैसेट वॼंदी आहे, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार। ऐं अलॻि उन्हनि जी इलाही अहिड़ी सुठी कलामूं आहिनि, सुठा स्टोरीज़ आहिनि। उन्हनि जी स्टोरी खां गॾु उन्हनि गाना बि ॻाया आहिनि। त मां चाहींदुसि नरोदा जी खे कि सभिनी खां पहिरियों आज़ाद सूफ़ी सर खे उहो ट्रिब्यूट कनि। त मां स्वागत थो कयां आज़ाद सूफ़ी सर खे डेडिकेट कनि। जी तव्हांखे पहिरियों मां जेको ट्रिब्यूट ॿुधायां थी आज़ाद सूफ़ी सर जो, ऐं उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ां भेटा आहे। सो फर्स्ट सॉन्ग स्टार्ट कयूं था, फर्स्ट ट्रिब्यूट स्टार्ट कयूं था। मुंहिंजा मिठा वक़्त वॾो बलवान, मुंहिंजा मिठा वक़्त वॾो वक्त जे वस में राजा पिर जा, वक्त जे वस में राजा पिर जा, वक्त जे वस भगवान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो बलवान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो वक्त जॾहिं हरिश्चंद्र मथां आयो, राज जो राजा भिखारी बणायो, रूह जो तारा विकिया बाज़ार में, रूह जो तारा विकिया बाज़ार में, राजा संभाले शमशान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो बलवान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो बलवान, वक्त जे वस में राजा पिर जा, वक्त जे वस में राजा पिर जा, वक्त जे वस भगवान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो बलवान, मुंहिंजा मिठा वक्त वॾो बलवान।
बलवान। वक्त दोस्तों इलाही बलवान आहे। उन टाइम ते असांजे लेजेंड्स अहिड़ा अहिड़ा गाना ॻाए विया आहिनि त अॼु बि उहे हाणे ॾिसो था, तव्हांखे ख़बर आहे वक़्तु केॾो बलवान आहे। कोरोना अची वियो त 1.5 ग्राम जी थुक सॼी दुनिया ब्लॉक करे छॾी। त वक़्तु एॾो बलवान आहे, एॾो बलवान आहे। मां चाहींदुसि की आज़ाद सूफ़ी सर जो जेको ठार मथा ठार गानो आहे उहो हाणे असांखे डेडिकेट कनि उन एॾे वॾे लेजेंड। ठार मथा ठार अम्मा ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार अम्मा ठार पंहिंजे बचड़नि खे ठार जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार मैया ठार पंहिंजे बचड़नि खे ठार अम्मा अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार हे देवी तो शरण तो शाम हे लख लंघे बच्चा पवंदम पार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार मैया ठार जग जे बचड़नि खे ठार जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा वावा जीअं हलाई तीअं वावा अम्मा दान ॾींदीअ दयावान थींदीअ ॾिठड़ा ॾो मता माफ़ कंदीअ अम्मा दान ॾींदीअ दयावान थींदीअ ॾिठड़ा ॾो मता माफ़ कंदीअ हे देवी तो शरण तो शाम हे लख लंघे बच्चा पवंदम पार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार अम्मा ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार जी जल ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार अम्मा हेठ बमाड़ी मथे बेमाड़ी विच माड़ीअ में छिको अम्मा हेठ बमाड़ी मथे बेमाड़ी विच माड़ीअ में छिको अम्मा जी जल जो आए ओरण जो आए ॾिनाए से सिंदूर जो टिको हे देवी तो शरण तो शाम हे लंघ लॻे बच्चा पवंदम पार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार देवी ठार जग जे बचड़नि खे ठार जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा जीअं हलाई तीअं वावा ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार मैया ठार जग जे बचड़नि खे ठार अम्मा शिकारपुर जूं छोकिरियूं अम्मा माई माई कन माता ॾुखार तोखे पाण पीअनि अम्मा शिकारपुर जूं छोकिरियूं अम्मा माई माई कन माता ॾेखार तोखे पाण पीअनि माता ॾुखंदियूं तो दर अचनि हे देवी तो शरण तो शाम हे लख लंघे बच्चा पवंदम पार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार मैया ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार हे देवी तो शरण तो शाम हे लंघ लंघे बच्चा पवंदम पार ठार मथा ठार जग जे बचड़नि खे ठार 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 अम्मा सिंहड़ जी ॾाढ़ी सोडल जो मुछा आऊं वेठी देवीअ खां
क्या बात है, क्या बात है। ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, जंहिंमें इहा हिकु लाइन हुई, जीअं हलाई तीअं वावा, उन जो हिकु अंतरो आहे, हो मुंहिंजो राखो तुंहिंजे हथ में, मुंहिंजो राखो तुंहिंजे हथ में, रोटी खाराई त बि बाबा, बुखियो सुम्हारी त बि बाबा, हो मैया रोटी खाराई त बि बाबा, बुखियो सुम्हारी त बि बाबा। दोस्तो, मां तव्हां सभिनी जो वधीक वक़्तु न वठंदुमि, मां तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी थो ॾियां। आज़ाद सूफ़ी जा डॉटर अॼु असां सां गॾु जुड़िया आहिनि, त मां चाहींदो असां सां गॾु स्क्रीन ते अचनि। जय झूलेलाल मैम। जय झूलेलाल, जय माता जी। आवाज़ अचे थी? अॼु हाणे मुंहिंजी आवाज़ अचे थी? हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल। पर तव्हांजी नथी अचे, तव्हांजी थोड़ी स्लो थी वई आहे, थोड़ो सो माइक कीअं मथे रखंदा? हाँ हाँ, बरोबर आहे। माइक माइक तव्हांजो जेको माइक आहे न, इहो मोबाइल हाँ हाँ हैंड फ्री में। हाँ हा हाँ हाँ हाँ, हाणे कुझु ॻाल्हायो? बरोबर आहे न? हाँ हाँ, आहे बरोबर आहे हाणे आवाज़? न, आवाज़ तव्हांजी नथी अचे। तव्हां हैंड फ्री कढी छॾो न मोबाइल मां। हलो, त मतां क्लियर अचे। हाणे अचे थी मुंहिंजी आवाज़? अचे थी? हाँ हाँ, पर तव्हांजी त नथी अचे। बिल्कुल बिल्कुल। हलो, हाणे? हाँ हाँ, बराबर बराबर, मुंहिंजी हाणे कोन आई थी आवाज़। अचे न? अची वई। बरोबर आहे? अची वई अच्छा आवाज़, अच्छा, अची वई। हाँ हाँ, ॾाढो सुठो ॻाई हिन गायिका, कोशिश बि सुठी हुई ऐं सुर बि सुठा हुआ, दादा जे लाइ भाव बि सुठो हो। नई दीदी मां गायकी आहे, सूफ़ी गायकी आहे। दीदी मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि, आज़ाद सूफ़ी जन जे बारे में मूंखे उन्हनि जी लाइफ जर्नी थोड़ी तव्हां शॉर्ट में ॿुधाए सघो? हाँ हाँ, दादा खे ईअं त दादा किथां तालीम कान वरिती, पप्पा किथां बि तालीम न वरिती गायकी जी, ऐं उन्हनि खे बेंगलोर में फर्स्ट प्राइज़ मिलियो हो राज कपूर साहिब जे हथां। ओ, क्या बात त है। असांजे लाइ इहा सुठी ॻाल्हि हुई हिकु सिंधी समाज लाइ। पहिरें गाने में 5 मिंटनि में ब्रेक में उन्हनि इहो गानो ॻायो हो। अच्छा, उन खां वन पोइ टेक में? उन्हनि खे उन खां पोइ वरी हिननि खे किथे बि मतिलबु सुञाणप जी ज़रूरत न पई। उतां पोइ हिननि जो जेको ग्राफ हो चालू थी वियो मथे, ऐं अञा मथे करे सॼे पूरे वर्ल्ड में इहो गानो 3 नंबर ते आहे। पहिरीं 2 गाना आहिनि, हिकु दमादम मस्त कलंदर ऐं हिकिड़ो ॿियो सिंधी गानो आहे, ऐं 3 नंबर ते गानो आहे ठार माता ठार। जी, ठार दादा माता जी ठार, ठार माता ठार त कोई विसरी नथो सघे, छो त ठार माता ठार गानो अञा बि दुख ईंदा आहिनि त ठार माता ठार गानो हा, चालू थी वेंदो आहे घर में वॼाइण। मुंहिंजी इहा इच्छा हुई त दादा खे नेशनल अवॉर्ड मिले, हुनजे लाइ सिंधी समाज असांखे कुझु करे ऐं मथे ताईं उहो आवाज़ पहुचाए असांजो, त दादा खे जो नेशनल अवॉर्ड मिले। कोशिश कंदासीं असां बि तव्हांजे मुंहिंजे शो जे ज़रिए, ऐं असांजा जेका डिग्निटीज़ आहिनि, जीअं त डॉक्टर गुरमुख जगवानी, राम थोरो जवानी सर। कलाकार खे थोरो, कलाकार त कॾहिं बि मरंदा कोन्हनि, उहे हमेशह जीवित हूंदा आहिनि असांजे मन ऐं दिलि में ऐं समाज में। अॼु एतिरनि सालनि खां पोइ बि तव्हां यादि कयो न दादा खे, त मुंहिंजे लाइ उहा वॾी ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मां इहो ई चाहींदमि त समाज हिनखे यादि रखे, ऐं मूंखां जेतिरो थी सघे मां ओतिरो वधीक में वधीक कमु कयां। त दादा जी यादि दीदी एनजीओ हलाईंदा आहियूं। हा, मूंखे ख़बर आहे कि आज़ाद सूफ़ी साहिब जन जो हिकिड़ो एनजीओ बि हलंदो हुयो, त हाणे उहो केरु थो टेकल करे? उहो हलंदो ई आहे, अञा 25 साल थी विया पूरा थिया, ऐं सिल्वर जुबली जो प्रोग्राम कयोसीं। हुन में असां ग़रीब नियाणियुनि खे सिलाई जो क्लास, सिलाई सेखारण, ब्यूटी पार्लर जा कोर्स, कुकिंग कोर्स, ॿियूं बि घणी ॻाल्हियूं सेखारींदा आहियूं। 25 साल सिल्वर थिया जुबली, पाण सिल्वर जुबली में थी वई। हा, सिल्वर जुबली थी वई, ऐं चाहींदमि त इहो एनजीओ अञा अॻियां तरक़ी उनजी करे। तव्हां सभिनी जो साथ सहकार ऐं शुभकामना खपे मूंखे अञा बि। सिल्वर जुबली में मां बि हुयमि, तव्हांखे ख़बर हुजेव त। हा, बि मां हुते थी पंहिंजो आहे न, पंहिंजो परिचय तॾहिं खां ई थियो आहे न। हा 2017 में जेको असांजो सिल्वर जुबली जो प्रोग्राम हो, तव्हां आया हुआ, ऐं घणेई ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो हुन टाइम, मूंखे ॾाढो मज़ो आयो तव्हांखे, तव्हांजो। ऐं मुंहिंजे ख्याल सां पाण तव्हां ई ईअं गानो थींदे। ॻायो, जी ठार जी, मथा ठार ऐं तव्हां ॻायो हो। हा हा, ठार मथा ठार बि ॻायो हुयो, ऐं मां सभिनी लेजेंड जा हुते मां गाना ॻाया हुआ।
मास्टर चंद्र साहिब जन जो मास्टर राजन साहिब जन जो सभिनीनि जा मां उते फरमाइश हुई मां मैशअप ठातो हुयो हिकिड़ो मूंखे अञा बि यादि ईंदा हो वॾी सिल्वर जुबली इलाही सुठो थियो हुयो ऐं मूंखे लॻे थो तव्हां जिते हींअर वेठा आहियो उहो ई एनजीओ में ई त न वेठा आहियो तव्हां भाई एनजीओ सां त दादा जे नाले सां ई हलंदो आहे आज़ाद सूफी मेमोरियल ट्रस्ट न हींअर तव्हां जिते वेठा आहियो उहो एनजीओ में ई मां वेठा जिते आहियो वेठी घर आहियां हा मां हुते एनजीओ में ई वेठी आहियां लॉकडाउन जे करे मुंहिंजो पैक लॻो पियो मां हुते ई वेठी आहियां दादा खे दीदी हा पप्पा ज्ञानी दीदी जैल सिंह जे हथां बि अवॉर्ड मिलियो हो ज्ञानी जैल सिंह जे हथां बि अवॉर्ड मिलियो हो दादा खे ओके त दीदी असां सां गॾु हींअर नरोदा जी बि जुड़ियल आहिनि त उहो बि तव्हांजी आशीष वठणु चाहिनि पिया बिल्कुलु हमेशह रहंदी मां चाहींदमि त तव्हां सभई पप्पा खे यादि रखो हेॾो सुठो प्रोग्राम ॾिनो नमस्ते हुन लाइ हा नमस्ते कीअं मज़े में जय झूलेलाल बिल्कुलु ठीकु ठाक जय झूलेलाल तव्हां ठीकु आहियो हा हा मां ठीकु आहियां तव्हां सभई मज़े में न ठीकु आहियो न बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक बिल्कुलु ठीकु ठाक ॾाढी ख़ुशी थी त लेजेंड जेके असांजा सर आहिनि सर आज़ाद सूफ़ी उन्हनि खे ट्रिब्यूट कयोसीं ऐं उन्हनि जे के फैमिली मेंबर सां घर भाती सां मुलाक़ात थी आहे रूबरू सो ख़ुशी थी हा मूंखे ॾाढो गर्व आहे त मां अहिड़े कलाकार जी बेबी आहियां ऐं मुंहिंजा फादर हुआ हा ब्लेस्ड मूंखे ॾाढो गर्व आहे वाह हिन वाह ॻाल्हि जो पर जेतिरो कमु करणु खपे एतिरो मां अञा न कयो आहे पर इच्छा आहे त अञा अॻिते हिन कम खे वधाईंदासीं जेको दादा कंदा हुआ उहो ई असां कमु अॻियां जी वधाईंदासीं दादा जी असां मैगज़ीन बि कढाईसीं 25 साल पूरा थिया सोविनियर वाह कढायोसीं वाह 25 साल पूरा थिया राज कपूर जे हथां हुननि खे अवॉर्ड मिलियो ज्ञानी जैल सिंह जे हथां हुननि खे अवॉर्ड मिलियो त अहिड़नि वॾनि माण्हुनि जयप्रकाश जेके नारायण हुआ उन्हनि वटि बि वेंदा हुआ आश्रम में सभिनी सुठनि माण्हुनि सां वञणु अचणु ऐं असांजे घर में बि वातावरण इहो ई हूंदो हो सूफ़ी मतिया हूंदा हुआ त वाह काई टेंशन न हूंदी ॿिए ॾींहुं चवंदा जी हुआ जी जी पाण जी वेठो हा पाण ई संभालींदो शिव जा भक्त हुआ वाह ॾाढा वाह शिवरात्रि हा जी शिव बिल्कुलु पाठ ॾाढी बिल्कुलु सुठी कई शिव जा ॾाढा उन्हनि जो वॾा भक्त हुआ हिकिड़ो गानो हुयो इहो शिव हा भोलेनाथ जो शायदि भगवंती नावाणी त हिननि जो ई गानो आहे न ॿाहिरि निकिरी या तुंहिंजो दीदार कयां हा पर इहो अलॻि हुननि जो ई अलॻि गानो आहिनि प्रेम हा प्रेम अलॻि अलॻि कलाकार दादा जा गाना ॻाईंदा आहिनि जीअं पाकिस्तान जे मुगल अहमद मुगल आहे मोगल जी उहे दादा जो जी सुठो जी गानो ॻाईंदा आहिनि मूंखे ऐं हिननि जो मूंखे बि हिकिड़ो ख़ुशी गानो मूंखे हिननि जो हिकिड़ो गानो यादि थो अचे उहो ॾाढो मां बि ॻाईंदो आहियां अच्छा जुड़ ॿुधायो जतीअ जो नाया मयार आशिक कीअं सदाया इहो गानो मूंखे वाह इलाही वाह यादि ईंदो आहे जोड़ जतीअ जो नाया मयार आशिक कीअं सदाया आशिक कीअं सदाया मां त दास बि दर जो न आहियां मूंखे ॾाढो वणंदो आहे इहो गानो ऐं हिन में जेका हिन में वाह वाह छा लतीफ़ जो ऐं उन में जेको जी तव्हां कुझु शाह चओ पिया लतीफ़ बुले शाह हिननि जा गाना ॻाईंदा हुआ सचल सहमत जी ऐं पाण लिखंदा हुआ लॻभॻि इलाही जी पाण जी बि लिखंदा हुआ सॼी सॼी राति ज़बरदस्त रियाज़ कंदा हुआ प्रोग्राम जे लाइ रियाज़ ऐं में सादो जीवन हूंदो वाह हो तमामु सादो जीवन हूंदो हो दुख साहिबी में रियाज़ विश्वास वाह न रखंदा हुआ चवंदा आहिनि न जेके रियाज़ राज संस्कार कराईंदो आहे हा रियाज़ ऐं राज समाज जा कराईंदो कम आहे जेतिरा थी सघनि हा समाज जा कम कयो जेतिरो थी सघे समाज लाइ कमु कयो समाज लाइ कमु कयो उहो हुन खां मां सिखी आहियां वाह वाह थैंक यू जेको सो मच हींअर तव्हां जेको बि असां आहियां दीपा दीदी थैंक यू सो मच तव्हां असां सां जुड़िया आहियो ऐं ईअं जुड़ियल रहिजो वरी असां तव्हांखे सॾु कंदासीं हाणे असांजा जेका ॿिया लेजेंड आहिनि उन्हनि खे हाणे तमामु थोरो मूंखे सुठो ट्रिब्यूट लॻो तव्हां सभिनी सां मिली करे बिल्कुलु सुठो लॻो मिली करे जी जी तव्हां बिल्कुलु सभिनी मूंखे बि सां ॾाढी ख़ुशी थी ॾाढी असांखे ॾाढी ख़ुशी मूंखे त ॾाढी ख़ुशी थी तव्हां खां मिली करे बिल्कुलु अॻिते बि बिल्कुलु यादि रखिजो ऐं पप्पा खे बि ईअं यादि रखिजो बसि बिल्कुलु शेरनि में बिल्कुलु शेरे थैंक यू ठार मां ठार ॻाईंदा रहंदा तव्हां टेंशन न बिल्कुलु हाणे नरोदा जी असांजा जेका तव्हांखे ख़बर ई हूंदी कि असांजा जेका सेकेंड लेजेंड आहिनि तव्हां मास्टर रांझन साहिब उन्हनि जी खे जी तव्हां कुझु ट्रिब्यूट कयो आहे बिल्कुलु बिल्कुलु असल में मां पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झां थी पंहिंजा जेके लेजेंड्स आहिनि उन्हनि खे अॼु मूंखे ॻाइण जो मौक़ो मिलियो आहे ऐं उन्हनि खे भेटा पेश करण जो मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे त मां इलाही ख़ुशी महसूसु करे रही आहियां ऐं ही एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि जेकी सम्झो तव्हां असांजा लेजेंड्स असांजे लाइ छॾी विया आहिनि सो आई एम फीलिंग रियली प्राउड सो मां तव्हांजे लाइ
इहो पंहिंजो पेश कयां थी। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, ओ बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, जोतिन वारा लाल उडेरा, जोतिन वारा लाल उडेरा, केई कन था तो धर फेरा, केई कन था तो दर फेरा, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी तुंहिंजी तस्वीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, आऊं तुंहिंजी बानी तो मुंहिंजो साईं, आऊं तुंहिंजी बानी तो मुंहिंजो साईं, बेवाहुन जो वसीलो तूं आहीं, बेवाहुन जो वसीलो आहीं, मां जियां थी तुंहिंजी उकीर ते, मां जियां थी तुंहिंजी उकीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, ओ बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, राजन चवे हिया आस मुंहिंजी, राजन चवे हिया आस मुंहिंजी, हिम्मत ॾे करे आ शेवा तुंहिंजी, हिम्मत ॾे करे आ शेवा तुंहिंजी, जो नाहे भरोसो शरीर ते, जो नाहे भरोसो शरीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, ओ पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, ओ मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, ओ पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, आ बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, अखो पायां थी मां ज़िंद पीर ते, ओ गुल चाणियां थी तुंहिंजी तस्वीर ते, ओ गुल चाणियां थी तुंहिंजी तस्वीर ते, पलव पायां थी मां विच सीर ते। हींअर जेको कोरोना हले थो सभिनि खे पलव पाइणु खपे, सभिनी जी ॿेड़ी विच सीर ते आहे हींअर, सभिनी जी। रोज़ सुबुह उथी करे मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, तव्हां ॻायो पंहिंजे झूलेलाल जे साम्हूं, लाल साईं जे साम्हूं, किथे बि हाणे त मंदर बि खुली आहिनि, चङनि हंधि मंदर खुली आहिनि, चङनि हंधि मंदर बंदि आहिनि, वरी ईअं न तव्हां हुते वञो वरी कोरोना पकड़े अथेव, त तव्हां हीअं न सभिनि हंधि न वञिजो, घर में वेही करे झूलेलाल जे अॻियां
मुंहिंजी ॿेड़ी ऐं हिन टाइप जा जेका असांजा लेजेंड्स हुआ इहे सभु ॾिसो अञा बि इहे गाना केॾा नवां था लॻनि, अञा बि ईअं न लॻंदो आहे कि पुराना गाना आहिनि। जीअं मां ॾिसंदो आहियां हिंदी बॉलीवुड जा बि गाना जेका पुराना आहिनि, जेका ओल्ड आहिनि, हिकदमि ओल्ड, अञा बि माण्हू ॿुधंदा आहिनि त यंगस्टर्स खे बि वणंदा आहिनि। तीअं असांजे सिंधी समाज जा जेका इहे लेजेंड्स आहिनि, मास्टर रांजन साहिब, हिननि जा बि इलाही सुठा सुठा गाना आहिनि। मां त ईंदुसि हिननि जो हिकिड़ो इलाही सुठो कलाम हुयो, अलाए जे छा में राज़ी आहे, उहो असांखे नरोदा जी ॿुधाए। को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अलाए जे छा में राज़ी, अलाए जे छा में राज़ी, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, रखंदो रे तू हरदम उनखां जो कंहिंखां की न डरे, रखंदो रे तू हरदम उनखां जो कंहिंखां की न डरे, हाकिम हुक्म हलाए विया, हाकिम हुक्म हलाए विया, इत ज़ालिम ज़ुल्म करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, पीर पैगंबर के वया विंदो हर को सफ़र करे, पीर पैगंबर के वया विंदो हर को सफ़र करे, कहलाए थो कूड़ कमाई, कहलाए थो कूड़ कमाई विंदे खाली हथ करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, तौबा कर तू 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 कर तू, तौबा कर तू, अगर तू तौबा 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 कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, यारी रख रांझन उन सां, यारी रख रांझन उन सां जो दम दम कदर करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, यारी रख रांझन उन सां, यारी रख रांझन उन सां जो दम दम कदर करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। अलाए जे तोसां राज़ी आहे, अलाए जे मूंसां राज़ी आहे, भॻवान जी ख़बर ई न पवंदी, अलाए कंहिंखां राज़ी थो थींदे, कंहिंखे कख ॾेई कंगाल थो करे, कंहिंखे लख ॾेई लालो लाल थो करे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ॾाढो फ़ख़्रु थो थिए, ॾाढी ख़ुशी थी थिए, छो त मास्टर रांजन साहिब जन जा ग्रैंड डॉटर संगीता जी असां सां गॾु जुड़िया आहिनि, त मां दिलि सां हुननि जो स्वागत कंदुमि, असां सां गॾु स्क्रीन ते अचनि। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। अलाए जे छा में राज़ी आहे।
प्रेम भैया पहिरीं त तव्हांखे बेशुमार बेशुमार वाधायूं कि तव्हां अहिड़ो सुठो कॉन्सेप्ट खणी असांजे विच में आया आहियो। न उहो तव्हांजो वटपण आहे इहो। तमामु सुठो कॉन्सेप्ट खणी तव्हां सभिनी लेजेंड्स खे जोड़े छॾियो आहे ऐं इहो तमामु हिकु सुहिणो क़दम खयो आहे। तव्हांखे इन लाइ बेशुमार बेशुमार वाधायूं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। दीदी मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि मास्टर रांजन साहिब जन जी खे कॾहिं खां माने इहा रुचि जागी त संगीत में वञणो आहे ऐं संगीत जी दुनिया में अॼु एॾो वॾो नालो आहे मास्टर रांजन साहिब। तव्हांखे त ख़बर ई आहे हिते मास्टर रांजन साहिब जन जो उल्हासनगर में जेको तव्हांजो भवन आहे उते हर महीने जेको तव्हांजो प्रोग्राम थींदो आहे। मां बि ख़ुशनसीब आहियां उते आयो आहियां, उते प्रोग्राम ॾिनो आहे पंहिंजो। अॼु त मां एंकरिंग थो कयां पर उते मां उन ॾींहुं ॻातो हुयो ऐं सॼो प्रोग्राम ॾिनो हुयो। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि जेका मास्टर रांजन साहिब जन जा भॼन आहिनि अञा बि जे अगरि इहे त भॼन न हुजनि हा त असां सिंधी कलाकार न हुजूं हा। मास्टर चंदर साहिब आहिनि, मास्टर रांजन साहिब आहिनि, इहे त पंहिंजे पाण में दोस्त हुआ ऐं तॾहिं मूंखे अॼु यादि अची वियो कि हिन सभिनि खे मां अॼु ट्रिब्यूट कयां कुझु। त मूंखे मास्टर रांजन साहिब जन जे लाइ कुझु ॿुधायो। मास्टर रांजन साहिब जन जो जनम थियो 1920 में अगस्त 24 ते। ही उन्हनि जो शताब्दी जन्म उत्सव हली रहियो आहे। पहिरीं त सभिनी ॾिसंदड़नि खे विश्व भर जे सभिनी सिंधियुनि खे मास्टर रांजन जे शताब्दी जन्म उत्सव जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। सभिनी खे बेशुमार वाधायूं। हाणे मास्टर रांजन सॼे संसार जो आहे, सभिनी सिंधियुनि जो आहे, किथे बि सिंधी हुजनि सॼे विश्व में, त सभिनी सिंधियुनि खे उन्हनि जे शताब्दी जन्म जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। ऐं तव्हांखे ॿुधाइण चाहींदसि कि मास्टर रांजन जो जनम 24 अगस्त 1920 में सिंध जे गढ़ियासी शहर में थियो ऐं नंढे हूंदे खां ई मास्टर रांजन खे जीअं कलम खयूं त उन्हनि खे कविता लिखण जो ॾाढो शौक़ु हो। पर मास्टर रांजन हिकिड़ा सुठा कवि हुया। उन सां गॾोगॾु उन्हनि संगीत जी शिक्षा वरिती हुई ऐं हिननि खे राग रागणियुनि जी बेहद गहरी ॼाण हुई। तमामु बारीकीअ सां हिननि राग रागणियुनि खे सम्झो हुयो। हर हिकु जेको पंहिंजो गीत लिखंदा हुया उनखे अलॻि अलॻि नई नई तर्ज़ में बि पिरोईंदा हुया ऐं हिननि जो हिकु हिकु जेको अखर हूंदो उन मोतियुनि मिसल हूंदो। कीअं हिकिड़ा मोतियुनि जी अखरनि खे मोतियुनि वांगुरु ठाहे सुहिणी सुठी सपक सिंधीअ में उन्हनि खे ठाहे हिकु सुहिणी माला ठाहींदा हुया। त उन्हनि जा गीत एॾा प्रसिद्ध हुया छो जो उहे ॾाढा सवला ऐं सुहिणा हुया ऐं जल्दी ज़ुबान ते अची वेंदा। पोइ ॿार हुजे या ॿुढो हुजे, सिंधी हुजे या सिंधी न हुजे, सभई सवले नमूने हिननि जा गीत ॻाईंदा आहिनि। त जीअं हुननि नंढे हूंदे खां कलम खयो त तीअं हू लिखंदा रहिया ऐं पंहिंजा पंहिंजा नवां नवां गीत बि नई नई तर्ज़ ते ठाहींदा रहिया ऐं पाण ॻाईंदा बि रहिया। त इहे टई खूबियूं मास्टर रांजन में हुयूं। सुठा हिकिड़ा लेखक बि हुया, कवि हुया ऐं संगीतकार बि हुया ऐं गायक बि हुया। इहे ॾाढियूं रेयर कॉम्बिनेशन्स हूंदी आहिनि कंहिं में हुअण, त उन जे संगीत में पाण ई मज़ो अची वेंदो आहे। ऐं हुननि जो राग ईअं हुयो कि हुननि सभिनी सब्जेक्ट्स ते राग लिखियो। रोमेंटिक गीत हुजनि, झूलेलाल जा पंजड़ा हुजनि, माता जा उराणा हुजनि, आरती हुजे, पल्लव हुजनि, जेको बि कुझु जेको बि असां ॻाए था सघूं उहो उन्हनि लिखियो हुयो। मज़ाकी गीत लिखिया हुया। माना हर तरह जे संगीत ते उन्हनि पंहिंजी मास्टरी हासिल कई ऐं घणाई उन्हनि जा ॾाढा 125 150 त उन्हनि गीत लिखिया आहिनि घटि में घटि। उन्हनि मां 25-30 त ज़बरदस्त हिट आहिनि। अलाए जे छा में राज़ी आहे, मुंहिंजी ॿेड़ीअ अथई विच सीर ते, दूल्ह दरिया शाह ॿेड़ी पार लॻाए, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल अॼु चंड जो आहे ॾींहुं। हर चंड ते मूंखे सुबुह सुबुह जो इहो ईंदो आहे मैसेज, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल चंड जो आहे ॾींहुं। हा, दूल्ह दरिया शाह, सिंधी सदाईं आबाद रहो, घणाई हुननि गीत लिखिया आहिनि जेके ईज़ी आहिनि त इन करे सभु ॻाइनि था। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे बेहदि ख़ुशी थींदी कि न सिर्फ़ु सिंधी पर नॉन सिंधी बि असां जीअं उल्हासनगर में त ॾाढा ॿियनि खे बि ॾिठो आहे, नॉन सिंधी बि एॾा सवले नमूने हुननि जा गीत ॻाईंदा आहिनि। ऐं न सिर्फ़ु हिते इंडिया में पर सिंध में हुननि जा ॾाढा पॉपुलर आहिनि गीत। उते बि ॾाढा वॾा वॾा सिंगर्स हुननि जा गीत ॻाईंदा आहिनि, सॼे विश्व भर में ॻाईंदा आहिनि। प्लस असांजे बॉलीवुड में बि हुननि जा गीत ॾाढा फेमस आहिनि। उतां जा बि कलाकार अलका याग्निक चओ या कुनाल गांजावाला चओ या माना घणा बॉलीवुड जे बि सिंगर्स हुननि जा गीत ॻाया आहिनि। ऐं हुननि जो कुनाल गांजावाला जेका मुंहिंजी ॿेड़ी आहे हुन वेस्टर्नाइज़ करे ॻायो हुई। उनजो ईअं हुयो थोरो वेस्टर्न आवाज़ आहे मुंहिंजो बि। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पल्लो पाया तो मां ज़िंदगी, ये जेको वेस्टर्न करे ॻायो हुई मगज़ में ईअं गिरियो। मां चयो बॉलीवुड ये त नॉन सिंधी आहे। अॻियां कुझु तव्हां चओ पिया। प्रेम भैया, एक्चुअली मुंहिंजी ॿेड़ी गीत ते असां ॻाल्हायूं था। मुंहिंजी ॿेड़ी गीत मां तव्हांजे माध्यम सां सभिनि खे ॿुधाइण चाहींदमि कि मुंहिंजी ॿेड़ी
गीत अहिड़ो आहे जेको बॉलीवुड में बि गीत जा एॾा रिमिक्स न ठाहिया आहिनि। कंहिं ढोल ते ठाहियो आहे, किन डांडिया ते ठाहियो आहे, किन वेस्टर्नाइज़ कयो आहे, ऐं घटि में घटि 60-70 सिंगर्स इन गाने खे रिमिक्स कयो आहे, जेको बॉलीवुड जे बि कंहिं गाने खे रिमिक्स न मिलिया आहिनि एतिरा। इहो हिकु मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते अहिड़ो गीत आहे जंहिंजा एॾा रिमिक्स ठहिया आहिनि। त इहो मां बि पंहिंजे त पाण ॾाढो में आहे हिकु हिस्ट्री आहे। हा, त यादि थो ॾियो तमामु तव्हांखे। हा सभिनी मतिलबु अगरि मां ईअं चवां की रांझन असांजे झूलण सां वधीक क़रीब करे छॾियो आहे, असांखे हुन सां मिलाए छॾियो आहे, त ग़लति न आहे। हा मतिलबु कोई झूलेलाल जो चालीहो हुजे या बहिराणो हुजे, अहिड़ो कोई प्रोग्राम न हूंदो झूलेलाल जो जिते मास्टर रांझन जा गीत न हलंदा हुजनि, छो जो हुननि ॾाढा घणा पंजड़ा लिखिया आहिनि। दूल्हे दरिया छा, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, आई महिरबानी साईं, त इहे ऐं सभिनी खां वधीक त गादेसर जेके आहिनि संत महात्मा, उहे बि हिननि जा गीत ॻाईंदा आहिनि। गाईंदा त माना हर कंहिं क़िस्म ते हुननि मास्टरी कई आहे। राग रागिणी जी अहिड़ी हुननि जेके किताब लिखियो, उन किताब में हिननि बाक़ाइदे हिकु हिकु गीत जे मथां लिखियो आहे, राग भैरवी आहे, राग यमन हा कल्याण आहे, राग पहाड़ी आहे, त जीअं जेके बि असांजा सिंगर्स अचनि त उहे हिननि खे इज़ीली ख़बर पए त हे कहिड़े विषय ते गीत आहे या कहिड़ी रागणीअ ते लिखियल आहे। इहा तमामु हिकु रेयर कॉम्बिनेशन आहे जेके हे लिखी विया आहिनि मास्टर रंजन। त हीअं तव्हां ॾिसो था न, हीअं तव्हां ॾिसो था गुरमुख जगवानी साहिब तव्हांखे सचो सतराम दास चई रहिया आहिनि। हींअर सच तमामु सतराम तव्हां जीअं आया आहियो, बसि असां सां माण्हू जुड़ी विया आहिनि, भई संगीता जी खे ॾिसण वेठा हुआ। साईं कीअं थो थैंक लॻे यू थैंक यू थैंक तव्हां यू। जीअं ॻाल्हि कयव न, त मास्टर रांझन साहिब सिंधियुनि खे झूलेलाल ताईं पहुचाए छॾियो। त हिकिड़ो मूंखे यादि थो अचे, रमैया वस्ताव इहा गानो तव्हां ॿुधो हूंदो। हुन ते हिकु मां बि लिखियो हुन में, कोई चए राम मिठो, कोई चए श्याम मिठो, कोई चए राम मिठो, कोई चए श्याम मिठो, मुंहिंजो लाल साईं सुठो, मूंखे लाल साईं वणे। कोई चए राम मिठो, कोई चए श्याम मिठो, ओ राम रावण मारियो, किशन कंस मारियो। भॻवान अवतार वठंदा आहिनि मारण लाइ, पर लाल साईं छा कयो, राम रावण मारियो, किशन कंस मारियो, ज्योतिन वारे आसारो जग ही तारियो। राम खे सीता वणे, किशन खे राधा वणे, राम खे सीता वणे, किशन खे राधा वणे, लाल खे प्रेम वणे, झूलण खे संगत वणे। कोई चए राम मिठो, कोई चए श्याम मिठो। हिकु गानो हाणे मां तव्हां खां ॿुधण चाहिंदुमि, उन्हनि सिंधियत जे लाइ बि जेका गाना ॻाया हुआ मास्टर रांझन साहिब। हा हिकु गानो मां, सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो ख़ुशहाल हुजो। उहो इहो गानो गीत तव्हां बि जेको कंदा। इहो गीत बि ॾाढो पॉपुलर आहे ऐं हर हा सिंधी महफ़िल में इहो ॻाईंदा ई ॻाईंदा आहिनि। ॻाईंदा सिंधियत आहिनि। ते, छो जो उन गीत ते मास्टर रांझन सिंधियत ते लिखियो आहे, सिंधी ॿोलीअ ते लिखियो आहे, देश ते लिखियो आहे, ऐं ॾाढो ॿुधायो आहे वरसियूं मेला मल्हायो। उन गाने में उन जा लिरिक्स त सभिनी गाननि जा तमामु बहितरीन आहिनि, पर हा इहो गानो ख़ासि सिंधियत खे डेडिकेट कयो वियो आहे, सिंधी सदाईं आबाद जो। ऐं इन जा बि रिमिक्स थिया आहिनि इलाही। हाणे हा, श्रवण इहे रोशन बि जा कई। पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में हर कोई ॻाईंदो आहे। इहो बि तमामु सुहिणो गीत आहे, इहो बि सिंधी सदाईं आबाद जो। त हिकिड़ो सिंधी सदाईं आबाद हुजो तव्हांजे आवाज़ में। सिंधी सदाईं आबाद हुजो, जिते हुजो शलशाद हुजो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद हुजो। शाद हुजो आबाद हुजो, जिते हुजो शलशाद हुजो। सिंधी सदाईं आबाद हुजो, जिते हुजो शलशाद हुजो। प्यार सां सभ खे पंहिंजो बणायो, क़ौम पंहिंजीअ जो शान वधायो। वरसियूं ऐं मेला मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। रांझन जो ही अर्ज़ ॻायो, मतां पंहिंजे ॿोलीअ खे बुलायो। रांझन जो ही अर्ज़ ॻायो, मतां पंहिंजे ॿोलीअ खे बुलायो। सिंधियत जी जोति जॻाईंदा रहो, जॻाईंदा रहो, जॻाईंदा रहो। सिंधी सदाईं आबाद रहो,
जिते हुजो शल शाद हुजो, शाद हुजो आबाद हुजो, जिते हुजो शल शाद हुजो, जिते हुजो शल शाद हुजो। लंदन में हुजो या हिंदुस्तान में हुजो, जिते जिते हुजो हुजो शल शाद शाद। हुजो, सभु सिंधी ख़ुशि हुजो। हा सभु ऐं प्रेम सिंधी भैया ॿी हिकु तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदसि कि जी घणा जी ई एतिरा इंस्टीट्यूट आहिनि, मां जिते पाण जिते वई आहियां ऐं मां ॾिठो आहे, ऐं इहा एॾी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, घणनि ई आश्रमनि में मास्टर रांझन जा गीत मथे लिखिया वेंदा आहिनि, उन्हनि जी हा जेके लिरिक्स आहिनि। जीअं हा असां अमृत वेला खंडाला में वेंदासीं, आश्रम आहे ॾाढो वॾो, सभई सिंधी उते विया हूंदा, बॉम्बे महाराष्ट्र जा त घणा ई विया हा हूंदा। उते बि सभिनी भितियुनि मथां लिखियलु अथव, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, अलाए जे शामे राज़ी आहे। कामेरा जी। हिकु दफ़ो पुष्कर वई हुयसि, पुष्कर बि मास्टर रांझन जो गीत लिखियलु हो कंहिं झूलेलाल मंदिर में। पुष्कर में उहे बि हिकु यार दफ़ो जयपुर वियसि त जयपुर में बि चवनि पिया कि मास्टर रांझन जॾहिं हिते ईंदा त असां हुननि जो हाथीअ ते विहारे करे हिकु संत वांगुरु भव्य हुननि जो स्वागत कंदा हुआसीं मास्टर क्या रांझन बात जो। त माना अलॻि अलॻि जॻहियुनि सां मास्टर रांझन वेंदा हुआ, असां हाणे वेंदा आहियूं त असांखे ख़बरूं पवंदियूं आहिनि। मास्टर रांझन ॾाढा सिधा हुया त असांखे तॾहिं एॾियूं ख़बरूं न हुयूं, हाणे असां वेंदा आहियूं त पाण उहे असांखे विहारे करे उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, एॾियूं एॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, अखियुनि में पाणी भरिजी ईंदो आहे, ऐं ॾाढो फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे कि असां अहिड़े मास्टर रांझन जे परिवार मां आहियूं। ऐं असांखे फ़ख़ुरु थो थिए कि तव्हां असांजे शो में आहियो। हींअर असां सां गॾु नरोदा जी बि जुड़िया आहिनि, मां जी चाहींदुसि जी, उहो बि तव्हां सां रूबरू थियनि। हा हा, जय झूलेलाल नरोदा जी। जय झूलेलाल संगीता दी, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु बिल्कुलु, मां तव्हांजा यूट्यूब ते ॾिसंदी आहियां गीत, ऐं असांजो मास्टर रांझन सिंधु भवन में तव्हांजे गीत ते ॿार परफॉर्म कंदा आहिनि, मोर तो बिल्कुलु टिले राणा मोर, टिलेरा। तव्हांजो ॾाढो ॾाढो बिल्कुलु मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे। ऐं नरोदा जी जी, जी, मां थैंक यू। तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछणु चाहींदसि हिननि जी जी, दर्शकनि लाइ कि सिंध में तव्हां रहो था त उते मास्टर रांझन खे कीअं लिखींदा आहिनि, उन्हनि जा कलाम वग़ैरह, उन जे बारे में कुझु ॿुधायो सिंध में। बिल्कुलु इहो तव्हां ॻाल्हि सही कई, छो त जहिड़े लेजेंड्स आहिनि असांजा एॾो सुठो कमु ॾेई विया आहिनि। यकीन था मञो, मुंहिंजा जेके बि कॉन्सर्ट्स थींदा आहिनि या पंहिंजो सत्संग चऊं या को बि नॉर्मली पंहिंजा फंक्शन सिंधी सॉन्ग, त उते इहो जेको मूं सॉन्ग परफॉर्म कयो, लाइव ट्रिब्यूट ॾिनो, अलाए जे छा में राज़ी आहे, इहो सॉन्ग त असांजे हिते एॾो फेमस आहे त सम्झो मुंहिंजे ख़्याल सां ही प्रोग्राम अधूरो हिन सॉन्ग जे सिवा। ॾाढो सुठो आहे, बिल्कुलु अधूरो लॻे थो, एॾो ज़बरदस्त सॉन्ग लिखियल आहिनि, सूफ़ी केॾो न वर्डिंग केॾी न गहरी आहे उन शइ खे सम्झण, ऐं मां फ़ख़ुरु महसूसु कयां थी, मूंखे ख़ुशी थी आहे त मां सर रांझन खे ट्रिब्यूट कयो आहे, ऐं मां अक्सर इहो सॉन्ग परफॉर्म कंदी रही, ऐं पर अॼु ख़ुशी थिए पई त मूं उन्हनि जे लाइ परफॉर्म कयो आहे, वरी तव्हां सां बि मुलाक़ात थिए पई, उन्हनि जे ई कंहिं फैमिली मेंबर सां। नरोदा जी, असांखे बि ॾाढी ख़ुशी थी थिए कि हेॾा तव्हां बि सिंध में एॾा फेमस आहियो, ऐं तव्हांजे मुख मां बि असां रांझन जा गीत ॿुधा, सच में ॾाढो मज़ो थैंक यू अची सो वियो। मच। थैंक बस बस तव्हांजो आसीसूं खपनि। थैंक यू। थैंक थैंक यू सो मच संगीता जी, तव्हां ई असां सां बैक स्टेज बि जुड़ियल रहिजो, वरी लास्ट में थैंक तव्हांजे लाइ सरप्राइज़ रखी जी आहे, त जी तव्हां जी असां सां जी, जुड़े ई रहिजो। त हाणे नरोदा जी, असांजा जेका ॿिया ट्रिब्यूट पाण खे ॾियणो आहे मास्टर चंदर साहिब जो, छो त जी थर्ड। जेसिताईं पाण मास्टर, जेको सिंधी असांजे हिते कहावत अथव इंडिया में, हिंदुस्तान में जी चवंदा आहिनि जेसिताईं अगरि तव्हांखे मास्टर चंदर जा गाना नथा अचो त तव्हां सिंधी सिंगर ई न आहियो। न आहियो। हिते ई न आहियो, माना न आहियो, मास्टर चंद्र जो गानो अगरि तव्हांखे नथो अचे माना तव्हां सिंगर न आहियो, उहो बि सिंधीअ में त न आहियो। सिंगल आहे, हाणे मां चाहींदुसि कि बिल्कुलु सही चओ था। मास्टर चंद्र साहिब जिन खे हाणे ट्रिब्यूट ट्रिब्यूट ॾियूं, बिल्कुलु। असांजा लेजेंड असांजे लाइ क़ाबिल एतिराम असांजा वॾा आहिनि, ऐं उन्हनि एॾो कमु कयो आहे, उन्हनि जा जेके बि ही ॿ सॉन्ग्स मां हाणे तव्हांजे साम्हूं पेश कयां थी, ही सॉन्ग्स मूं इलाही हिते सिंध में परफॉर्म कया आहिनि मुख़्तलिफ़ कॉन्सर्ट्स में, ॾाढी हिन सॉन्ग्स जे करे मूंखे एप्रिशिएशन्स मिली आहे। सो मूंखे अॼु बि ख़ुशी आहे त अॼु हिन प्लेटफॉर्म ते मां पंहिंजो भेटा ॾेई रही आहियां। सो उम्मीद आहे तव्हांखे ही मुंहिंजा ट्रिब्यूट जेके सॉन्ग्स आहिनि ज़रूरु पसंदि ईंदा। वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, घड़ा उघायल मिट्टीअ जठायल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन प्यार सगाइन आशिक मुहिब निहारा, साण
साण करे यक तारा, साण करे यक तारा, ओ वाड़े घड़ा तुझा अजब नजारा हो, वाड़े घड़ा तुझा भाग भलारा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, घड़ा उघायल मिट्टीअ जठायल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन प्यार सगाइन आशिक मुहिब निहारा, साण करे यक तारा, साण करे यक तारा, ओ वाड़े घड़ा तुझा भाग भलारा, ओ वाड़े घड़ा तुझा भाग भलारा। सिंध जा घड़ा तू सिंधड़ीअ माई, मौज मचाई हिंद में भी आई, सिंध जा घड़ा, सिंध जा घड़ा तू सिंधड़ीअ माई, मौज मचाई हिंद में भी आई, हर हंध तोखे सबको थो चाहे, चाहिन तोखे फिल्मुन वारा, चाहिन तोखे फिल्मुन वारा, चाहिन तोखे फिल्मुन वारा, हो वाड़े घड़ा तुझा भाग भलारा, ओ वाड़े घड़ा तुझा अजब नजारा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, घड़ा उघायल मिट्टीअ जठायल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन प्यार सगाइन आशिक मुहिब निहारा, साण करे यक तारा, साण करे यक तारा, हो वाड़े घड़ा तुझा अजब नजारा, हो वाड़े घड़ा तुझा भाग भलारा। सेन उठाए तोखे सिर ते बिहारन, के चंदर तोखे जेल ते चाड़न, सेन उठाए सेन उठाए, सेन उठाए तोखे सिर ते बिहारन, के चंदर तोखे जेल ते चाड़न, पाह वराए भा क्यों पाइन, तोखे चाहिन सब दिलवारा, तोखे चाहिन सब दिलवारा, तोखे चाहिन सब दिलवारा, हो वाड़े घड़ा तुझा भाग भलारा, हो वाड़े घड़ा तुझा अजब नजारा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वाड़े घड़ा वज वजड़े घड़ा, घड़ा उघायल मिट्टीअ जठायल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन प्यार सगाइन आशिक मुहिब निहारा, साण करे यक तारा, साण करे यक तारा, हो वाड़े घड़ा तुझा अजब नजारा। वाहरे घड़ा वज वजरे घड़ा, मज़ो अची वियो वजरे घड़ा। दादा जी। एॾो सुठो लॻो मास्टर चंदर साहिब जी हींअर फरमाइश बि अचनि, हींअर गुरमुख जगवानी साहिब बि हींअर फरमाइश करे रहिया हुआ, सतीश सर बि, ऐं मुंहिंजा मामा सिंध मां मोतीलाल तारवानी, मामा तव्हां इहे सिंधीअ में लिखो था, मूंखे थोरी पढ़णी ईंदी आहे, तव्हां हिंदीअ में लिखो न, त इहे बि मूंसां गॾु मुंहिंजे सभिनी शो में ईंदा आहिनि, कमेंट कंदा आहिनि त मोती मामा हिंदीअ में थोरो लिखो, माना सिंधी अखर माना राइटिंग मां अलाए छा चई नथो सघां, तव्हां हिनखे इंग्लिश में लिखो, मां पोइ ॿुधाईंदुमि। त हाणे मूंसां गॾु जुड़िया आहिनि आरती राजचंद्र, जेका मास्टर चंदर साहिब जन जा ग्रांड डॉटर आहिनि, मां चाहींदुसि तूं असां सां गॾु जुड़े। जय झूलेलाल। जय झूलेलाल। कीअं ठीकु आहियो? अॼु तव्हां अमेरिका मां हींअर 12:30 थिया हूंदा हुते मंझंदि जा? हाणे हिते बस थियो आहे 1:22 मंझंदि जा।
मंझंदि जा लंच अची खाओ गॾु। हा अचूं था बसि You're more than welcome. हे लॉकडाउन त खोलो पहिरियां I know. त कुझु हुते अची बि सघो था। तव्हांखे कीअं लॻो इहो भॻवान कंदो जल्दी पूरो थींदो लॉकडाउन, यू नो। वाह घड़ा कीअं लॻो तव्हांखे? तमामु सुठो, ॾाढो बहितरीन, तमामु सुठो ॻायईं, तमामु सुठे अंदाज़ में। हाणे असां हिकु ॿियो गानो ॿुधंदासीं, रुठा हीअ ज़रूरु। हीअं जी, जी, फरमाइशूं अचनि थियूं सिक में ऐं अलाही फरमाइशूं अचनि थियूं। मास्टर चंद्र साहिब जो जीअं नालो आयो आहे, मास्टर चंद्र साहिब जो हे गानो हो गानो, माने मां जेको ॻाल्हि मां पहिरियां जेका ॻाल्हि कई, जेको सिंगर मास्टर चंद्र साहिब, मास्टर रांजन साहिब, जेका चार लेजेंड आहिनि, इन्हनि जा गाना अगरि उहो नथा ॻाइनि माना सिंधी सिंगर ई कान। बिल्कुलु मां रिक्वेस्ट कंदुमि, मां रिक्वेस्ट कंदुमि नरोदा जी के रुठा ही रहनि। सिक ऐं संगत जो यार सगो कॾहिं मां थो छिकियां कॾहिं तूं थो छिकी, ही लिक छुप जी यारांद सॼण, कॾहिं मां थो लिकां कॾहिं तूं थो लिकी, गम दर्द जुदाई जो गम ही कॾहिं मां थो सिकां कॾहिं तूं थो सिकी, ही इश्क जो आहे गाॾो चंदुर, कॾहिं मां पियो धिकियां कॾहिं तूं पियो धिकी, हो रुठा ही रहन पर हुजन हयाती, हो रुठा ही रहन पर हुजन हयाती, भली प्या विणन हो भली प्या विणन पर हुजन हयाती, हो रुठा ही रहन पर हुजन हयाती, हो रुठा ही रहन पर हो मुंहिंजा ढोलिया, 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 जुदा थी रहन याहू गॾिजी गुज़ारिन, हो जुदा थी रहन याहू गॾिजी गुज़ारिन, रखन राज तोड़ी कावड़ पिया कन, रखन राज तोड़ी कावड़ पिया कन, अचन न अचन सुणा हो अचन न अचन, हो अचन न अचन, हो अचन न अचन सुणा हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, हो रुठाई रहन, दुखी भल रहा हूँ खुश थी गुजारन, हो दुखी भल रहा हूँ खुश थी गुजारन, पर खां ॾिसन भली कीन कीन हारन, पर खां ॾिसन कीन कीन हारन, धिकारे छॾन सुणा हो धिकारे छॾन, हो धिकारे छॾन सुणा हो धिकारे छॾन, पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, विड़ी प्या विणन सुणा हो विड़ी प्या विणन पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, कोई प्या कोन सुणा हो कोई प्या कोन पर
हुजन हयाती हो रुठाई रहन पर हुजन हयाती हो रुठाई रहन ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा राणा ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा राणा ओ मुंहिंजा जानी। वाह वाह ब्यूटीफुल केॾी केॾी महिल मूंखे ईअं दिलि सां थींदो आहे त मास्टर चंद्र साहिब जन खे मां ईअं चवां रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। माने इलाही मज़ो ईंदो आहे जॾहिं बि मां हिननि जा सॉन्ग ॿुधंदो आहियां। हींअर दीदी इलाही गाननि जी फरमाइश अचनि थियूं त मां चाहींदुसि तव्हां हिकिड़ो हाणे असांखे कोई गानो ॿुधायो मास्टर चंद्र साहिब जो। ज़रूर ज़रूर सभु उन्हनि जो ई ॾिनो आहे ऐं घर में म्यूज़िक हमेशह हली पिए नंढे हूंदे खां जीअं अखियूं खोलियूं। ही कलाम मुंहिंजे दादा जो मां पेश कयां थी जेको मुंहिंजे चाचा महेश चंद्र जिन जेको उन्हनि खे प्रेज़ेंट कयो 25 साल अॻु स्टेज ते त बाहि भरी वई आहे। जॾहिं खां इहो हा इहो जेको कलाम आहे जॾहिं खां आयो आहे माना ॿिए बि माण्हू ॻाइनि था पोइ पंहिंजा कुझु बि वर्ड्स विझी ॻाइनि था पर मुंहिंजे चाचा महेश चंद्र जिन ही प्रेज़ेंट कयो हो पंहिंजी म्यूज़िक ॾिनी हुन में ऐं तमामु पद्मजा फेनानी नॉन सिंधी ज़बरदस्त ॻायो हो ऐं कविता कृष्णमूर्ति सुलक्षणा पंडित सभई ॻाईंदियूं आहिनि। So I'm going to sing that song त मूं चयो भले ऐं सॼी दुनिया ॾिसे थी त असां मौज कयूं। हाणे ही गानो थोरो सीरियस कान्हे पर मौज वारो आहे। So I'm going to perform. सीरियस हाणे असां इलाही थी वियासीं हाणे असांखे थोरो जुमायो। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु त उन्हनि जे ई ॾिने जो आहे जेको उन्हनि खे अर्पियूं था। सारी ग प द सा सा ध प ग रे सा सजण तू न छॾे आऊं जिया तुंहिंजे आसरे सभई पारू सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज हिकु तो नामो मटेज ॿियो मुल्क मटियो तां घोरियो 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 सदके सदके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सदके सदके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण जा सरदार कलंदर सेवण जा सरदार कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर झोली खाली आया सुवाली झोली खाली आया सुवाली हाकिम तूई कर रखवाली हाकिम तूई कर रखवाली आलिम जा आधार कलंदर आलिम जा आधार कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर सारी संगत जो आंसू पुजाए सारी संगत जो आंसू पुजाए चंद्र बदर जो गोल सदाए चंद्र बदर जो
गोलो सदाई हिंद सिंध जा दिलदार कलंदर, हिंद सिंध जा दिलदार कलंदर, सिंधड़ीअ जा सरदार कलंदर, दमादम मस्त कलंदर, सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर, सखी शहबाज कलंदर, झूले झूले लाल कलंदर, कलंदर लाल कलंदर, सिवाणी लाल कलंदर, कलंदर लाल कलंदर, झूले झूले लाल कलंदर, सखी शहबाज कलंदर, झूले झूले लाल कलंदर, सिवाणी लाल कलंदर। क्या बात है, क्या बात है। लाइव में भी एॾो परफेक्ट सुर लॻनि था तव्हांजा, परफेक्ट। अञा ताईं तव्हां, मूंखे लॻे थो रियाज़ कंदा आहियो अञा। रियाज़ छा, ये सॼी करामत जेका बा उहा दुआऊं आहिनि मुंहिंजे पुफियुनि जी, चाचनि जूं, माउ पीउ जंहिं सेखारियो, नानो मुंहिंजो परसराम ज़िया साहिबु, ॾाॾो मुंहिंजो मास्टर चंद्र साहिबु, चाचो मुंहिंजो महेश चंद्र साहिबु, अञा छा घुरां साईंअ खां। त मां ॾाढी ख़ुशकिस्मत आहियां, वेरी वेरी ब्लेस्ड। खाली महिर तव्हांजे मथां ई थी आहे, ईअं थो लॻे। तव्हां सभिनी जे मथां महिर आहे, जेके ॻाइनि था हुनजे मथां झूलण जी महिर आहे। साईं जी असांजो करतार, असांजो धरता करता, असांजो झूलण साईं आहे, हुनजी महिर। क्या बात है, क्या बात है। तव्हां अमेरिका में बि रही करे सिंधी कल्चर जेको संभाले वेठा आहियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजो पिता गोपचंद्र, मां हिनखे क्रेडिट ॾींदसि, मुंहिंजे पिता गोपचंद्र जेको हिन अमेरिका में कमु कयो आहे, या स्पेन जे लंडन में वञो तव्हां, कैरेबियन आइलैंड्स जेके आहिनि हिते नंढा नंढा, असां सभई प्रोग्राम कया आहिनि। ऐं थैंक्स टू माय डैडी मास्टर महेश चंद्र, जेके हमेशह प्रोग्राम ॾींदा असां सां गॾु, असां मौजूं कयूं आहिनि। लास्ट ईयर अमेरिका मां आया हुआ ऐं असां सां जेको मास्टर चंद्र साहिब जिन खे हींअर ट्रिब्यूट कयो, 108 110 कुछ हुयो न, 110 साल थिया न पूरा दादा खे। हा हा, 110 साल। हा, त गोपचंद्र अंकल खे ॾिसी करे मां ख़ुशि थी वियुमि, छो त उहो गोपचंद्र अंकल बि जेॾी महिल ॻाईंदा आहिनि न, उन्हनि जा बि सुर तव्हांजी फैमिली खे ईअं लॻंदो आहे मूंखे ईअं ब्लड में आहे, म्यूज़िक ईअं आहे त ब्लड में ई आहे उन्हनि जो। माना ईअं सभु पहिरें खां ई ॻाईंदा आहिनि, माना नंढपण खां। असांखे त ईअं इहे असांजा जेका संगीत जा टीचर चमाटूं हणी हणी सेखारींदा आहिनि, भई हे बरोबर ॻाए। असां नंढा हुआसीं न, मुंहिंजा चाचा ॿई असुल ऐं मुंहिंजो डैडी, ऐं जॾहिं मां सिखियो बि, मूंखे महेश अंकल जी बि हमेशह सेखारियो, पर क्लासिकल असांखे सिंगिंग जे लाइ असांजो उस्ताद ईंदो हो, जेको पंडित जसराज जिन जो उन्हनि सां गॾु ॻाईंदो हो। पर छाकाणि त असांखे ॿाहिरि वञणु न ॾींदा घणो, भई ॿाहिरि वञो, त मुंहिंजो अंकल हुनखे चयो त तूं अची सेखार। त चंद्रशेखर स्वामी ईंदो हो जेको, उहो सभु इट्स माय अंकल महेश चंद्र जी, जेको चवंदा त हीअ ॻाए सघे थी, हिनखे बेसिक ट्रेनिंग ज़रूरी आहे। त इट्स थैंक्स टू माय चाचा, माय डैडी, माय ॿई चाचा पुफियूं। हीअं इलाही कमेंट्स बि आया जी, सिक में, त हिकु लाइन मां सिक में तव्हां असांखे ॿुधायो। ज़रूर ज़रूर। हा, उहो मुंहिंजे दादा जिन जो ई ॻायल आहे, जेको 1935 में हुन रिकॉर्ड कयो, ऐं उन्हनि खे पोइ घणनि ई माण्हुनि पंहिंजनि अंदाज़नि में ॻायो, पर मुंहिंजे दादा जो ॻाल्हि आहे। हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिकु आहे, जेको पर्सल इहो मां ऐं नरोदा जी हींअर बसि हिकु महीने जे अंदरि अंदरि इहो गानो रिलीज़ था कयूं, वॾी चैनल ते, इलाही वॾी चैनल ते। हिनखे रिकम्पोज कयो आहे, ऐं हिनजी पिक्चराइज़ेशन बि सुठी थी रही आहे। हिनजी शूट हाणे बसि नेक्स्ट वीक शुरू थी वेंदी। वेरी नाइस, गुड लक, गुड लक, गुड लक। थैंक यू सो मच, ऐं तव्हांजो हिन में सपोर्ट खपंदो ज़रूर, एनी टाइम। तव्हां सां असीं ॿधल आहियूं। अच्छा, सॼो चंद्र परिवार। वो तो मूंखे ख़बर आहे, त महेश अंकल खां मुंहिंजी रोज़ ॻाल्हि थींदी आहे। अॼु महेश अंकल जुड़िया न आहिनि अञा ताईं, पर जुड़ी वेंदा। पर मूंखे ख़बर आहे, मूंखे गौरव भैया जेका महेश अंकल जा सन आहिनि, उन्हनि सां रोज़ डेली ॻाल्हि थींदी आहे। मां मैसेज ते हूंदो आहियां ऐं फोन ते मुंहिंजो चालू ई हूंदो आहे उन्हनि सां, ऐं कुझु न कुझु उहो बि प्लान कंदा रहंदा आहिनि। हींअर नेक्स्ट वीक उन्हनि जो बि कॉन्सेप्ट अचे थो नओं। असांजा उस्ताद आहिनि, उहे असांजा उस्ताद आहिनि, उहो सभिनी जा उस्ताद आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त हिकु सिक में, हा, हिकु लाइन। अच्छा, ठीकु आहे जी। सिक त तुंहिंजी सुपरी अलांदर थी साड़े, सिक त तुंहिंजी सुपरी
अल्लाह अंदर थी साड़े बाहे बिरह जी थी बारे अची मिल मूसा यार धड़ी वो सिक में भलो सिक में सिकी अखे की न सिका ए सुहारा दिलबर दुलारा अखड़न जा तारा दिलबर दुलारा अखड़न जा तारा सिक में ओ सिक में छॾे दर सभेई दर ते आयासीं छॾे दर सभेई दर ते आयासीं भूरल जे भर में ओ पखड़ा ॾियासीं भूरल जे भर में पखड़ा ॾियासीं नौकर चंद्र खां करना किनारा नौकर चंद्र खां करना किनारा होए दिलबर दुलारा अखड़न जा तारा हो दिलबर दुलारा अखड़न जा तारा सिक में ओ सिक में भलो सिक में सिकी अखे की न सिका ए सुहारा दिलबर दुलारा अखड़न जा तारा दिलबर दुलारा अखड़न जा तारा। क्या बात है मने सच में ईअं लॻंदो आहे की भई मास्टर चंद्र साहिब जन जी फैमिली मां ई कंहिंखे ॿुधूं था हींअर असां सां गॾु नरोदा जी बि जोड़ियल आहिनि त उहो बि तव्हां सां रूबरू थियणु चाहींदा। जी बिल्कुलु कीअं नमस्ते जय झूलेलाल। इहो ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे थैंक यू। न मूंखे ॾाढी ख़ुशी थी बिल्कुलु तव्हांखे ॿुधो पे ॾाढी ख़ुशी थी वाकई में अॼु ख़ुशी जी इंतिहा न आहे त छो त मास्टर चंद्र असांजे लाइ रिस्पेक्टेड असांजे लाइ असांजा वॾा आहिनि उन्हनि जो एॾो सुठो मां इहे ई चवंदमि त उन्हनि जो आशीर्वाद आसीसूं इहे गीत ई आहिनि असांजे लाइ जेके बि असां यंगस्टर्स आहियूं इन्हनि सॉन्ग्स खे असां यादि रखंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां असां असल मौसीक़ी खे यादि रखंदासीं। बिल्कुलु ये त प्योर राग खे पढ़ण मास्टर चंद्र खां वधीक केर सिंधीअ में अञा ताईं पैदा न थियो आहे जेसि ताईं अञा ताईं त जेको राग खे पैदा माना जेको शुरूआत कनि लिखनि उनखे ठाहिनि ऐं वरी ॻाइनि वरी उन ते इनैक्ट कनि is the only singer who has become actor versatile बिल्कुलु versatile जी यही चवजे तव्हां सां मुलाक़ात थी ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॿुधी करे स्पेशली तव्हांखे ॿुधी करे क्या बात है महिरबानी तव्हांजी गुड लक ऐं विशेस खपनि थैंक यू सो मच तव्हां सां जुड़िया आहियो ऐं जुड़ियल रहिजो। हाणे नरोदा जी हाणे वक़्तु थी वियो आहे दादा राम पंजवाणी जी खे ॿुधण जो हिकु दादा राम पंजवाणी जिन जो गानो हिन में राहे हिन में ठाहे मर्ज़ीअ जो मालिक भगवान। जी हाणे जेको ट्रिब्यूट आहे सर राम पंजवानी जे लाइ मां ट्रिब्यूट कयां थी। हाणे मुंहिंजो लास्ट ट्रिब्यूट आहे ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी छो त सर राम पंजवानी खे मूं फर्स्ट टाइम ॿुधो ऐं तव्हां चयो ऐं तव्हां सिलेक्शन ॾिनी उन में तव्हां शेयर कयो मूंसां यूट्यूब ते जॾहिं मूं सर राम पंजवानी जा कुझु सॉन्ग्स ॿुधा उन में मूंखे ही इलाही पसंदि आयो छो त मूं बाक़ी सर आज़ाद सूफ़ी खे बि फर्स्ट टाइम मूं ॿुधा आहिनि ऐं ॿियो पंहिंजो रांझन सर जा सॉन्ग्स त मूं ॻाया पई हिते सिंध में पर मूंखे ख़बर न हुई त हिननि जा ही लिरिक्स हिननि जा आहिनि पर उन खां पोइ तव्हां मूंसां शेयर कयो सर राम पंजवानी इन्हनि जे लाइ बि जेको मूंखे इन ॾाढी ख़ुशी थी छो त ही इलाही शयूं लिकियल हुयूं जेके हाणे साम्हूं अची वियूं आहिनि मूंखे ख़ुशी थी आहे उन ट्रिब्यूट कयां पई मां इन ट्रिब्यूट में सर राम पंजवानी जा ही एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि जेकी मां कोशिशि कयां थी तव्हांखे ॿुधायां
ऐं बसि इहो ई आहे त असांजे लेजेंड्स इलाही कमु कयो आहे, उन्हनि खे यादि रखूं ही असांजो फ़र्ज़ु आहे। सो मां सम्झां थी त मुंहिंजे लाइ अॼु इलाही ख़ुशनसीबी आहे, वॾी ख़ुशनसीबी मां सम्झां थी। सो मूंखे ही मौक़ो मिलियो आहे। सो तव्हांजे साम्हूं ही सर राम पंजवानी जे लाइ मूं अॼु श्रद्धांजलि मां पेश कयां थी। सो तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदा, मूंखे पूरी उमेद आहे। खिन में ठाए खिन में डाए मर्ज़ीअ जो मालिक भगवान, माण्हू मिट्टीअ जो आहे इंसान। खिन में ठाए खिन में डाए मर्ज़ीअ जो मालिक भगवान, माण्हू मिट्टीअ जो आहे इंसान। छा जो मालिक छा जो ख़ालिक, छा थींदो आहे भगवान, भरम भुलायो आहे इंसान। खिन में ठाए खिन में डाए मर्ज़ीअ जो मालिक भगवान, माण्हू मिट्टीअ जो आहे इंसान। छा जो ख़ालिक छा जो मालिक, छा थींदो आहे भगवान, भरम भुलायो आहे इंसान, भरम भुलायो आहे इंसान। ही नूरानी अजब नज़ारा साखी आहिनि सिज चंड तारा। ही नूरानी अजब नज़ारा साखी आहिनि सिज चंड तारा। को आहे जंहिं जोड़ियो आहे जोड़ियो आहे जोड़ियो आहे जहान, आलम सारो आलीशान। खिन में ठाए खिन में डाए मर्ज़ीअ जो मालिक भगवान, माण्हू मिट्टीअ जो आहे इंसान, माण्हू मिट्टीअ जो आहे इंसान। छा जो ख़ालिक छा जो मालिक, छा थींदो आहे भगवान, भरम भुलायो आहे इंसान, भरम भुलायो आहे इंसान, भरम भुलायो आहे इंसान। ही बि इलाही सुठो सॉन्ग आहे सर जो। मां इन्हनि जो ई सर राम पंजवानी जो ई ॻायल आहे। ऐं पोइट्री जेको आहे पंहिंजो तालिब मौला जी आहे, ॾाढो सुठो सर जो ॻायल आहे। मां इहो पेश कयां थी तव्हांजे साम्हूं। मुंहिंजो हाणे बंभोर में छाहे, अल्लाह मुंहिंजो हाणे बंभोर में छाहे, जेॾियूं मत के चिन ते रखंदसि काए, जेॾियूं मत के चिन ते रखंदसि काए। मुंहिंजो हाणे बंभोर में छाहे, अल्लाह मुंहिंजो हाणे बंभोर में छाहे, जेॾियूं मत के चिन ते रखंदसि काए, जेॾियूं मत के चिन ते रखंदसि काए। आहे पुनल सां सिर जी बाज़ी, सिर जी बाज़ी, आहे पुनल सां सिर जी बाज़ी, आहे पुनल
मुंहिंजो हाणे बंभोर में छा आहे, अल्लाह मुंहिंजो हाणे बंभोर में छा आहे, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए। आहे पुनल सां सिर जी बाज़ी, आहे पुनल सां सिर जी बाज़ी, अल्लाह मुंहिंजो नीह नेहा पे जो नाहे, अल्लाह मुंहिंजो नीह नेहा पे जो नाहे, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, अल्लाह मत खे चिन ते रखंदसि काए। सागी नसीहत सागी हिदायत, सागी नसीहत सागी हिदायत, अल्लाह सागी नसीहत सागी हिदायत, सागी नसीहत सागी हिदायत, अल्लाह मुंहिंजी हलल जवानी त आहे, अल्लाह मुंहिंजी हलल जवानी त आहे, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, अल्लाह मत खे चिन ते रखंदसि काए। हरदम तालिब मौला मूंखे, हरदम तालिब मौला मूंखे, हरदम तालिब मौला मूंखे, हरदम तालिब मौला मूंखे, अल्लाह अल्लाह छॾ तूं रम्ज़ में रमाए, अल्लाह छॾ रम्ज़ इन्हई में रमाए, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, अल्लाह मत खे चिन ते रखंदसि काए। मुंहिंजो हाणे बंभोर में छा आहे, अल्लाह मुंहिंजो हाणे बंभोर में जाए, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए, जेॾियूं मत खे चिन ते रखंदसि काए। क्या बात है, क्या बात है। ॾाढो सुठो लॻो इहो जेको ॻाइनि था, मूंखे त ॾाढो थो वणे। मां त चवां थो अञा हले पर असांजो टाइम थी रहियो आहे, त हाणे दोस्तो असां सां गॾु जुड़िया आहिनि शोभा लालचंदानी जी, जेका सीता सिंधु भवन मां जुड़िया आहिनि, ऐं दादा राम पंजवाणी साहिब जन जे लाइ उन्हनि खे ॾाढी कुझु ख़बर, त मां चाहींदुसि असां सां गॾु स्टेज ते अचनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल प्रेम जी, आवाज़ अचे थो न तव्हांखे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु क्लियर। हा, मां चाहींदुसि असांखे दादा राम पंजवाणी जे लाइ कुझु तव्हां ॿुधायो। तव्हांजो आवाज़ क्लियर नथो। चवां थो दादा राम पंजवाणी साहिब जन जे लाइ कुझु तव्हां असांखे छाजो कयो। दादा राम पंजवाणी मूंखे फ़ख़ुरु आहे त हिकिड़ो मां सिंधी आहियां, ऐं दादा पंजवाणी सां मूंखे मुंहिंजे माता पिता मिलायो, उन्हनि जोड़ियो असांखे। नंढे हूंदे खां ई मां पंहिंजे राम पंजवाणी वटि चौंकीअ ते वेंदी हुअसि, जेके 4 माड़े ते मथे विझंदा, राति जो 9 खां 11 ताईं हर सूमर ते थींदी हुई। असां ॿार हूंदा हुआसीं, वेंदा हुआसीं, निंडूं कंदा हुआसीं हुते। तॾहिं ॻाइण ॿाहिरि असांखे त वणंदो ई कोन हो, पर राम पंजवाणीअ खे केरु न सुञाणे। राम पंजवाणी हिकु नाटककार हो, मज़मून निवेस हो, कहाणीकार हो, नावल निवेस हो, फनकार हो, भगत बि विझंदो हो। जॾहिं दादा भगत जो वेस पाईंदा ऐं नचंदा हुआ त सभु कुझु विसरी वेंदो हो। अहिड़ो हो दादा असांखे। तॾहिं असांखे एतिरी ॼाण न हूंदी त भई छा थो ॻाए छा नथो करे, पर हाणे असां इहे ॻाल्हियूं यादि था कयूं ऐं उन वक़्तु असांखे फ़ख़ुरु आहे त दादा मूंसां असां सां जुड़ियल हो। दादा सां मुंहिंजी मम्मी पाड़ो हमेशह वेंदी रहंदी प्रोग्रामनि ते, ऐं दादा बि मुंहिंजो ठाकुर चालो वेंदा रहंदा हुआ। ऐं हाणे असां 4 जनरेशन आहियूं जेके असां हिननि सां जुड़ियल आहियूं। मां आहियां, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी धीउ आहे अमृता, उनजी धीउ आहे आरोही। असां 4 जनरेशन हाणे मिलियल आहियूं। ऐं दादा जो सपनो हूंदो हो त जीअं रविंद्रनाथ टैगोर जो शांति निकेतन आहे, तीअं असांजो हिकिड़ो सीता सिंधु भवन
सीता सिंधु भवन त पोइ नालो पियो, सिंधु भवन हिकिड़ो हुजे जीअं हर सिंधी उते अचे ऐं हर कला हर खेत्र में अचे, ड्रामा में हुजे, ॻाइण में हुजे, उते ज़रूरु अचे। त 22 साल मुंहिंजे पीउ माउ महिनत कई, सीता सिंधु भवन ठाहियो ऐं हाणे 6 सालनि खां असां उन्हनि खे कयूं था। ऐं हर हिकु कलाकार नंढे हूंदे खां 6 साल खां वठी करे 86 साल ताईं जेके बि ईंदा आहिनि कलाकार, उते उन्हनि खे वारो ॻाइण जो वारो मिलंदो आहे। ऐं मां चाहींदसि त हर हिकु कलाकार हितां सिखी ठही करे निकिरे। ऐं सीता सिंधु भवन असां हिकु बिल्डिंग कोन्हे, हिकु रूहानी आस्थान आहे असांजो। उनमें असांजे पीउ जूं माउ जूं दादा जी रूह समायल आहे। ऐं असां जॾहिं उते सीता सिंधु में हूंदा आहियूं त सभु कुझु विसरी वेंदो आहे उते, त असां किथे वेठा आहियूं। इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। ऐं सीता सिंधु भवन लाइ दादा जो ईअं हूंदो त भई हिकु हिकु ॼणो उते दर्शन करण अचे। हर हिकु सिंधी जेको बि हुजे, पंहिंजे तकलीफ़ हुजेसि, कुझु बि हुजेसि, उते दर खुरकाए अचे ऐं उनजो कमु पूरो थींदो ऐं थींदो बि हो। दादा जेको चवंदा हुआ उहे थींदो बि हो। ऐं मूंखे वरी बि फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे पीउ मां एतिरी जेका महिनत कई 22 साल, हाणे असां जेको कयूं वेठा 28 साल हले वेठो असांजो। लॉकडाउन जे करे शो बंदि आहिनि, पर असां ऑनलाइन एवरी सेकेंड संडे अञा हलाईंदा आहियूं। त मां इहो हा, उहो त आहे न। त अञा नंढा कलाकार, मां कलाकार ॻोल्हींदी रहंदी आहियां। हाणे बि फेसबुक ते ॾिसंदी आहियां त भई को नओं कलाकार आहे त हुनखे पकड़ियूं, भई अचिजे असां वटि ॻाइण जे लाइ। ऐं घणेई कलाकार आहिनि ऐं असांजा इन्हनि दादा राम पंजवाणी साहिब सिंधियुनि खे हिकु मंत्र ॾिनो आहे, जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पार। हा, ऐं ॾिसो था उहो मंत्र हेॾो फेमस आहे, हेॾो फेमस आहे। हाणे सभिनी सिंधी जा बेड़ा पार आहिनि। सभु न बेड़ा, हा, लाल साईं में विश्वास रखो त बेड़ा पार। हा, जंहिंमें विश्वास आहे त बेड़ा ज़रूर पार थींदा, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असांजो सीता सिंधु में हले थो त असांजे स्पॉन्सर्स प्लस असांजो जेको मिस्टर लक्ष्मण लुधानी आहिनि, ट्रस्टी आहिनि, उन्हनि सां उहे जाम महिनत कंदा आहिनि उहे। ऐं सिंधियुनि जे लाइ उहे तयारु हूंदा आहिनि सदाईं, जेको बि करिणो हूंदो आहे सिंधियुनि लाइ तयारु रहंदा आहिनि। हाणे ॿियो वधीक छा चवां। लक्ष्मण अंकल खां पर्सनली मिली चुकिया आहियां उन्हनि जे घर खार में, ऐं उन्हनि जो इलाही डेडिकेशन सिंधी समाज में, न सिर्फ़ सीता सिंधु भवन ऐं वो मास्टर चंद्रकांत खां गॾु उन्हनि जो जेको शो थींदा उनजा ये मेन स्पॉन्सर हूंदा आहिनि। पोइ ज़रूरु असांजा हर महीने असांजा हर महीने असांजा स्पॉन्सर हूंदा आहिनि। 28 सालनि खां उहे साॻिया ई आहिनि ऐं पाण ई डेट चवंदा आहिनि हिन महीने में शोभा असांजो करिणो आहे। मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि जे करे ई असां हली सघूं था अञा ताईं। मां चाहींदसि, ऐं लाल त असांजो चवणु इहो आहे त जेको सीता सिंधु भवन में कलाकार ॻायो आहे त हुनखे उहा वीज़ा मिलंदी असां वटि अची सघण जी। इहा इन्हनि जो कमेंट आहे। जेको सीता सिंधु भवन में ॻाईंदो आहे उहो इंटरनेशनल कलाकार थी वेंदो आहे। कलाकार पाण ई थी वेंदो आहे, उन्हनि खे झूलेलाल पाण ई सॾु कराईंदो आहे। जिते वेंदा आहिनि घणा ई कलाकार आहिनि हिते, वॾा कलाकार हितां ई पैदा थिया आहिनि। जतन उदासी आहे, नील तलरेजा आहे, गिरीश साधवाणी आहे, असांजी दर्शिका आडवाणी आहे, घणेई कलाकार हाणे नई कमल चेलाणी नई आई आहे, अक्षय जेसवाणी, इहे सभु हाणे हितां ई पैदा थी विया आहिनि असां वटां। जेके पंहिंजे ई टुकर में पंहिंजे खूह में ॻाईंदियूं हुयूं उन्हनि खे असां ॿाहिरि कढियोसीं। ऐं इहा कोशिशि हिकु सीता सिंधु भवन, हिकु मास्टर रंजन भवन, हिकु मास्टर गाना, हिकु आज़ाद सूफी आवराना। इहे असां टिनी सां मां मिली चुकी आहियां सभिनी सां। तॾहिं नंढी हुअसि तॾहिं एतिरो शौक़ु न हूंदो भई छा था ॻाइनि, पर हाणे लॻंदो आहे त कैमराऊं कोन हूंदियूं, फोटा न कढियासीं असां। हाणे लॻंदो आहे त भई इहा तक उहो हुई, ॾुखियाई हुई उहा ओॾी महिल। पर दादा पंजवाणी सां त असांजो आत्मिक रिश्तो आहे सम्झो। मुंहिंजे मम्मी सां दादा पंजवाणी साहिब खां माने सभिनी जो आत्मिक रिश्तो आहे, सभिनी जो असांजो बि दिलि सां। असांजे घर सां वधीक आहे। अची घर बि ईंदो हो, मम्मी खां सना पकोड़ा ठाराईंदो हो, चवंदो मूंखे तुंहिंजा पकोड़ा वणंदा तूं ठाहे। ऐं जॾहिं बि प्रोग्राम तां ईंदा, जॾहिं प्रोग्राम तां ईंदा मटको भरे जेको बि भरियल हूंदो मम्मी खे हथ में ॾींदा त इहो वञी पाण वटि रख, मां जंहिंखे मोकिलींदोसीं ऐं चिठ लिखी मोकिलींदा भई फलाणे खे हेतिरा ॾे, फलाणे खे हेतिरा ॾे। ऐं मम्मी ईमानदारी सां उहो कयो, मुंहिंजे माउ पीउ तन मन धन सभु ॾिनो हुन। क्या बात है, क्या बात है। ऐं असां तव्हां सां मिलूं था माने सम्झो असां दादा राम पंजवाणी साहिब जिन सां मिलूं था। बस उहा ई आसीस आहे, उन्हनि बुज़ुर्गनि जी आसीस आहे असांजे मथां, जीअं असां हलूं वेठा।
हा इहा ॻाल्हि आहे रुॻो असांजे 4 जनरेशन आहिनि जेके हिते हलनि थियूं असांजो। मुंहिंजी मम्मी हुई, मां, मुंहिंजी भेण, मुंहिंजी धीअ दृशिका अडवाणी, आरोही, अमृता लाल, 4 जनरेशन असां अञा ताईं कमु कंदियूं आहिनि, लॻी करे कमु कंदियूं आहिनि अञा। ऐं उन्हनि जे असां अंडर घणा मूंखे मज़ो हिन में बि ईंदो आहे कि तव्हां जेको शोज़ ऑर्गेनाइज़ कंदा आहियो, जीअं हाणे लाफ्टर शो हुयो तव्हांजो। हा असांजो सिंधी आइडल असां नाले सां कयोसीं। खिलन मनाए लास्ट वारो पंहिंजे हा हिकिड़ो सिंधी आइडल कयोसीं सीनियर्स जो, हिकु सिंधी आइडल जूनियर्स जो। उहो सॼो कंसेप्ट मुंहिंजी धीउ अमृता लाल जो हो। उन में अनूप इहो आयो हुयो, केरु आहे इहो के जज केरु थियो हुयो तव्हां में? इहो बॉलीवुड जो अनु मलिक। असांजो अनु मलिक बि हो। अनु मलिक जज न हो, ईअं एज अ गेस्ट थी आयो हो। हा एज अ गेस्ट आयो हुयो, जज न हो, वॾा हा एज अ गेस्ट आयो। वॾा माण्हू हा ईंदा आहिनि मुंहिंजा ईंदा आहिनि। साईंअ जी कृपा आहे, सभु थी विया आहिनि। महेश चंद्र जी बि ज़रूरु साल दफ़ो ईंदो आहे, साईं कालीराम ज़रूरु ईंदा आहिनि हिकु साल में हिकु दफ़ो, रमेश ओबेरा ईंदो आहे, पाणे डेट वठंदा आहिनि असां कॾहिं अचूं। त उहो असां मूंखे फ़खुरु आहे, उहो मूंखे फ़खुरु आहे। असां महिनत कयूं था, असांजे रग रग में पियल आहे, असां जियूं ई सिंधियत जे लाइ था। न उहो त मूंखे ॾिसण बि ईंदो आहे, ख़ाली चवण जी ॻाल्हि कान्हे। तव्हां वटि मां जॾहिं बि ईंदो आहियां मूंखे सच में ईअं लॻंदो आहे कि मां सिंध पियो घुमां, इंडिया में सिंध। असां सीता सुमन खे ठहे 50 साल थी विया आहिनि। असां हुननि जी गोल्डन जुबली मल्हाईसीं हींअर अञा मई में मल्हाईसीं। हुनजो सिपूं जो प्रचो बि कढियोसीं। दादा जा जेके सपना हुआ मुंहिंजे पीउ पूरा कया। दादा जा जेके बि सपना हुआ मुंहिंजे कोशिशि करे मुंहिंजे पूरा कया। उन्हनि ॾाढी महिनत कई, सीता सुमन खे वधाइण में उन्हनि ॾाढी महिनत कई। प्लस उन्हनि सां ट्रस्टी उन्हनि सां गॾु हुआ, उन्हनि हमेशह हिमत ॾिनी हुनखे, मां न कयूं कॾहिं बि। मां बि तव्हांजे घर अची चुको आहियां, तव्हांजे घर गणपति में जेॾी महिल गणपति विराजमान हुआ। अॻे साल आया, हिन साल त हाणे लॉकडाउन जे करे छा थो थिए ख़बर न आहे। नूडल्स खाधा जीअं तव्हांखे हाणे सीता सुमन में अचणो आहे, तव्हांजो वारो अञा आयो कोन, लॉकडाउन थी वियो। हाणे वरी जॾहिं खुलंदो, झूलेलाल जी दया थींदी त तव्हां अचिजो ज़रूरु। मां तव्हांजे घर अची वियुमि, माने सीता सिंधु भवन में अची वियुमि। अची वियो ज़रूरु ज़रूरु। बस जुड़ी आहे, उहा झूलेलाल जी कृपा आहे। हा ज़रूरु ज़रूरु, हींअर उहो बि तव्हां सां रूबरू थींदा। हा ज़रूरु। नमस्ते, जय झूलेलाल। नमस्ते मालिनी, तव्हांजो ॻाइण त एतिरो वणियो, हाणे तव्हांखे कोठणो पवंदो सीता सिंधु भवन में। सॼो प्रोग्राम तव्हांखे ॾियणो पवंदो। थैंक यू सो मच। इहो तव्हांजा आशीष आहिनि, प्यार आहिनि। थैंक यू सो मच। ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे पाण खे, छो त मूं लेजेंड्स खे ॿुधो, छो त काफ़ी लेजेंड्स अहिड़ा आहिनि जेको असां यंगस्टर्स ॿुधा न आहिनि, ऐं काफ़ी अहिड़ा आहिनि जेके अञा बि लिकियल आहिनि। त ही जेके 4 नाला आहिनि, ही सम्झूं था त असांजा हीरा आहिनि। ज़रूरु ज़रूरु, घणा ई लिकियल आहिनि, असांखे ॻोल्हणा आहिनि उन्हनि खे। हा बिल्कुलु बिल्कुलु, पर ॾाढी एवरग्रीन शायरी ॾिसो न, खिन में ठाहे खिन में डाहे, मर्ज़ी जो मालिक भॻवान, अहिड़ा अल्फाज़ आहिनि। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हाणे सम्झ में ईंदा आहिनि, नंढा हूंदासीं न सम्झ में ईंदा, इहे मानाऊं न सम्झ में ईंदियूं। हाणे असांखे सम्झ में अचनि थियूं, त हाणे ॾुख थींदो आहे भई छो न त सिखियासीं। मुंहिंजी मम्मी ॾाढो चाहींदी त असां सिखियूं, ॻाइणु सिखूं, पर न सिखियासीं कॾहिं बि। मुंहिंजी धीअ ॻाईंदी आहे। हींअर शोभा जी हींअर कमेंट अचनि था तव्हांजे लाइ, भई डेस्टिनी ऑफ सिंधी लेडीज, तव्हां माना हिकु न्याणी थी करे, जाइफ़ा थी करे। आवाज़ अचे थो? तव्हांजो आवाज़ क्रैक थो थिए। अच्छा, तव्हां वटि नेटवर्क थोरा पुअर हूंदा। हींअर असां सां गॾु सभु जुड़िया आहिनि, संगीता जी, आरती जी। मां चवंदुमि वरी स्टेज ते असां सां मालिनी जी हिकिड़ो थी वञे राग तव्हां खां। हिकु राग मालिनी, ये हेमा मालिनी कान अथव, ये मलानी हो। मालिनी चयो न। हा सही चयो, बिल्कुलु सही चयो। जय झूलेलाल संगीता। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। प्रेम भैया हिकु दफ़ो ॿियो थैंक यू, तव्हांजे करे सभिनि सां मिलण थियो, शोभा दीदी सां, आरती सां। थैंक यू प्रेम भैया खे, थैंक यू आहे, सभिनी सां मिलाइण आई लॉकडाउन में बि। ऐं तमामु सुठो प्रोग्राम, ऐं जेका सिलेक्शन हिननि जे गाननि जी उहा बि क़ाबिले तारीफ़ आहे, जेका हिननि सिलेक्शन कई, ॾाढी सुठी सिलेक्शन कई आहे। सभिनी लेजेंड्स खे ॾाढो सुठो ट्रिब्यूट ॾिनो। सिलेक्शन मुंहिंजी कान्हे, सिलेक्शन नरोदा जी पाण कयो आहे। नरोदा जी तमामु सुठो, तमामु सुठो। थैंक यू सो मच। सुठो सुठो। ऐं पहिरियों दफ़ो
ॿुधो आहे न सैनिन खे पहिरियों दफ़ो ॿुधो आहे ऐं सभिनी लेजेंड्स सां इंसाफ़ कयूं, सभिनी लेजेंड्स खे ट्रिब्यूट जाम सुठो ॾेई सभिनी सां इंसाफ़ कयव ऐं इहे लेजेंड्स ई आहिनि जेके असांजी सिंधी ॿोलीअ खे एॾो अॻिते वधायो अथऊं। इन्हनि जी कंट्रीब्यूशन तमामु वॾी आहे, तमामु वॾी चइनी लेजेंड्स जी। हा त हिकु उनमें कोई बि शक न आहे, जगत जा पिलर आहिनि, चार बिल्कुलु खंबा बिल्कुलु 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 सही सही चयो आरती जी, ताड़ियूं सही हिन सही ॻाल्हि बिल्कुलु सभु ॿोली बि उन्हनि खां ई सिखिया आहियूं, बिल्कुलु बिल्कुलु। ॿोली बि उन्हनि खां सिखिया आहियूं। ऐं शोभा दीदी ॿी असां में हिकु कॉमन ॻाल्हि आहे की असां सभिनि जूं 4-4 3-3 जनरेशन आहिनि जुड़ियल, तव्हांजी असांजी आरती सभिनि जी सभु जनरेशन जुड़ियल आहे। त चल भॻवान करे झूलण करे अञा हलंदो अचे इहो सभिनि जो। आरती असां सभु लेडीज़ आहियूं, उहा वॾी ॻाल्हि आहे। हा असां सभु लेडीज़ ॻाल्हायूं, उहा वॾी ॻाल्हि आहे। विच में शाम गंद शाम वो तो गोपियन में कृष्ण, गोपियन में कृष्ण वेठो आहे न होता हिकिड़ो राग नरोदा निकिरी वियो पाण। शोभा जी न मां अची वियुमि अची हिकु तव्हां चओ था हिकु दादा राम पंजवाणी साहिब जो तव्हां जेके बि तव्हांखे थिए इच्छा त उहो हिकिड़ो तव्हां अञा बि हिकिड़ो ॿुधायो असांखे। न सम्झी ॻाल्हि खे। मां नरोदा जी खे थो चवां हिकिड़ो ॿुधण आयो भाऊ, हिकिड़ो कोई बि राग असांखे। अच्छा कोई भी प्रेम जी ॿुधण न आयो, तव्हां छा पुछो मूंखां? जी जी तव्हां कंटिन्यू कयो, तव्हां नरोदा जी कयो। हाँ जी 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 बिल्कुल, मां को भी ॿुधायां थी तव्हांखे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, अंदर जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हू केरु आहे केरु अंदर में पियो ॻोल्हे, अंदर में पियो ॻोल्हे, अंदर में पियो ॻोल्हे, हू केरु आहे केरु अंदर में पियो ॻोल्हे, अंदर में पियो ॻोल्हे, अंदर में पियो ॻोल्हे, अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। क्या बात है, क्या बात है। सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। वेरी नाइस। इहो हिकु गानो आहे न, काने तेने तंदाना तंदाना तंदाना, हुन टाइप जो गानो आहे। अब काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं। महमूद अहिड़ा तमामु मां सिंधी गाना ॿुधंदो आहियां, मूंखे ईअं लॻंदो बॉलीवुड वारा चोरी करे रखनि। असांजे गाननि में सभु गाना गाईंदा वेंदा आहिनि। बिल्कुलु घणेई गाना सिंधी। मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां हिन असांजे शो में अची करे असांजी हिन शो जी शान वधाई आहे, ऐं मां तहे दिलि सां संगीता जी हींअर दीपा जी असां सां हींअर जुड़ियल कान्हनि, दीपा जी खे थोरो कमु हुयो त हली आहे, ऐं आरती जी शोभा जी मां थैंक यू सो मच, तहे दिलि सां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां असांजे शो में आया आहियो, ऐं स्पेशली नरोदा जी खे बि थैंक यू सो मच कि तव्हां आया आहियो। ऐं श्रद्धांजलि न मां थैंक यू चंदम, छो त तव्हां एॾो तव्हांजो आइडिया बि, ऐं ॿियो तव्हां लेजेंड्स जे लाइ जॾहिं ज़िक्र कयो त मूंखे ख़ुशी थी त तव्हां मूंखे सिलेक्ट कयो, ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, छो त चइनी लेजेंड्स खे मूं ॻायो, मूंखे सिखण जे लाइ कुझु मिलियो।
न ये असांजी खुशनसीबी आहे, छो त मूंखे ख़बर आहे तव्हांजो जेको आवाज़ आहे न हिन चाइनीज़ लेजेंड खे सूट पियो करे, तॾहिं वरी मां इएं सोचियो कि भई तव्हांखे असांखे घुराइणु खपे। ऐं हिकु असांजे हिंदुस्तान जी माना हिकु गायत्री मंत्र आहे तव्हां जेको हुते ॻायो हुयो, हिंदू धर्म जो प्रचार तव्हां सिंध में बि कयो आहे, जेको तव्हां हुते गायत्री मंत्र ॻायो हुयो। मां चाहींदुसि उहो गायत्री मंत्र हिकु बार शो खे समाप्त कंदासीं। पहिरियों गायत्री मंत्र ब्यूटीफुल, हा मस्त। जी 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 हाणे बिल्कुल 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 मां पंहिंजो भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ब्यूटीफुल, तमामु सुठो। निरोधा जी तव्हां सिंध में मास्टर चंद्र परिवार तरफ़ां उन्हनि सभिनी खे असांजी आजान ऐं असांजी ख़ुशामदीद चइजो। गोपचंद्र मुंहिंजे पिता ख़ासि चयो आहे त हुनजे जेको जिते ॼावा हुआ ठारू शाह कराची में, उन्हनि सभिनी खे ख़ैरियत पुछिजो, सभिनी खे असांजा सलाम ॾिजो। तव्हांजो मैसेज सम्झो पुॼी वियो। थैंक यू सो मच, तव्हां असांजे शो में सभु आया आहियो, उन जे लाइ लख लख शुक्राना। ऐं मां चाहींदुसि ईअं ई तव्हां जुड़ियल रहिजो। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए कि नेक्स्ट वीक असां जेको शो खणी था अचूं सूफ़ी सिंधी नाइट, उन में ॿिया बि लेजेंड आहिनि। मां चाहींदुसि उहो शो बि तव्हां ईअं ई दिलि सां एप्रिशिएट कजो, छो त उहो केरु आहिनि मां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। तेसि ताईं मिलूं था वरी ॿिए वीक इहो शो, बाक़ी मुंहिंजा ॿिया शो अचनि था। अच्छा यादि अची मां धंधो भुलिजी वियुमि हेॾो सभु सुर बुर ॿुधी करे। मुंहिंजो बि शो थो अचेव द वर्ल्ड सिंधी गेम शो। जी हाँ दोस्तो, द वर्ल्ड सिंधी गेम शो अचे थो मुंहिंजो, जंहिंमें सॼो वर्ल्ड असां सां जुड़े थो। उहो गेम शो अहिड़ो आहे, पहिरें ॾींहं ते अमेरिका वर्सिस दुबई, ॿिए ॾींहं ते इंडिया वर्सिस सिंध पाकिस्तान, ईअं अलॻि 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 कंट्रीज असां सां जुड़ंदी। ऐं इहो शो असांजो नेक्स्ट वीक चालू थींदो। नेक्स्ट वीक में कीअं चालू थींदो, कॾहिं चालू थींदो, हुनजो मां टीज़र तव्हांखे मोकिलींदुमि। त मिलूं था दोस्तो हिन शो में नेक्स्ट वीक, ऐं हुन शो में बि नेक्स्ट वीक ई मिलंदासीं। तेसि ताईं तव्हां सभिनि खे जय झूलेलाल, बिड़ाई पार। ऐं गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियमनि जा पालन कंदा रहो ऐं कोरोना खां बचंदा रहो। जय झूलेलाल।